अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भली कार अॼु पाण हीमोफिलिया जे बारे में पढ़ंदासीं। हीमोफिलिया कलर ब्लाइंडनेस वांगुरु हिकिड़ो सेक्स लिंक्ड इनहेरिटेड डिसऑर्डर आहे। हिन में छा थींदो आहे जो हिन बीमारी जे अंदरि जंहिंखे इहा बीमारी हूंदी उन में हिकिड़ी प्रोटीन जेको हिन जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि त उन में हिकिड़ी प्रोटीन आहिनि जिन जी खोट थींदी आहे। मतिलबु उन जी जेका उन प्रोटीन ठाहिण वारी जेका जीन हूंदी आहे उहा एबनॉर्मल हूंदी आहे। उन प्रोटीन न हुजण जे करे जेको आहे उहो जंहिंमहिल चमड़ी ते ॿाहिरां जेको आहे धकु लॻंदो आहे त उन खां पोइ जेॾीमहिल रतु वहंदो आहे त रतु जेको आहे उहो ॼमंदो कोन्हे को जेसि ताईं उहा प्रोटीन न ॾिनी वञे, या जेकर ॼमंदो आहे तॾहिं त आहिस्ता ॼमंदो आहे। जेको नॉर्मल माण्हू में जेतिरो टाइम वठंदो आहे उन खां काफ़ी टाइम वधीक वठंदो आहे। ऐं हिननि माण्हुनि में जेकर हिननि जी सर्जरी कराई वञे त उनमें रतु बिल्कुलु न बीहंदो जेसि ताईं उहा प्रोटीन जेका डिफिशेंट आहे उहा ॾिनी न वञे। हाणे हीमोफिलिया जेका आहे उन जा टे टाइप आहिनि, हीमोफिलिया ए ऐं हीमोफिलिया बी। इहे ॿई सेक्स लिंक्ड आहिनि, मतिलबु इन्हनि जी जेका प्रोटीन आहे उहा सेक्स क्रोमोसोम जिन जेके एक्स ऐं वाई आहिनि उन मां एक्स जो क्रोमोसोम आहे उन्हनि ते हिन जी जीन मौजूदु हूंदी। हाणे हिकिड़ी प्रोटीन आहे फैक्टर 8, ॿी फैक्टर 9। फैक्टर 8 जी डिफिशियंसी जे करे हीमोफिलिया ए थींदी आहे, फैक्टर 9 जी डिफिशियंसी जे करे हीमोफिलिया बी थींदी आहे। हाणे हीअ ॿई प्रोटीन आहिनि, इन्हनि जी जेका नॉर्मल जीन जेका हूंदी आहे उहा एक्स क्रोमोसोम ते हूंदी आहे जंहिंजी एबनॉर्मेलिटी जे करे हीअ जेका आहे उहो डिज़ीज़ थींदी आहे। हीमोफिलिया सी इहा थोरी हिननि जे मुक़ाबले में माइल्ड या हल्की बीमारी आहे ऐं इन जी जेका जीन हूंदी आहे मतिलबु हीअ जेका थींदी आहे उहा फैक्टर 9 जी डिफिशियंसी जे करे थींदी आहे। हाणे फैक्टर 9 जे फैक्टर 11 जी डिफिशियंसी जे करे थींदी आहे। फैक्टर जेको 11 आहे प्रोटीन इन जी जेका जीन हूंदी आहे उहा क्रोमोसोम नंबर 4 ते हूंदी आहे। हीअ हिकिड़ो ऑटोसोमल क्रोमोसोम आहे त हीअ ऑटोसोमल डिसऑर्डर आहे, सेक्स लिंक्ड डिसऑर्डर कोन्हे को। फैक्टर जे बारे में फैक्टर जेको आहे उहो 1 खां वठी 13 ताईं जेको आहे उहो नालो नेम ॾिना वेंदा आहिनि, उनजा अलॻि नाला बि आहिनि, पर फैक्टर 1, फैक्टर 2, फैक्टर 3 ईअं जेको आहे हिननि खे चयो वेंदो आहे। हिननि जा ॿिया नाला बि आहिनि जेके उहे अॻियां हीअ लिखियल आहिनि, तव्हां पढ़ी सघो था। हिन में हीअ 12 टोटल फैक्टर आहिनि। फैक्टर 6 जेको आहे उहो हिते मैंशन कोन्हे, उन जी डिटेल में पाण हिते फ़िलहालु कोन था वञूं, पर मतिलबु हीअ जेके 12 फैक्टर आहिनि फैक्टर 1 खां वठी फैक्टर 13 ताईं, जंहिंमें फैक्टर 6 जेको आहे उहो मिसिंग आहे। जेकॾहिं तव्हांखे नाला जेकॾहिं तफ़सील में हिननि जा नाला खपनि त उहे तव्हां जेको आहे हितां पढ़ी सघो था। हाणे हिन में पंहिंजे जेके कम जा फैक्टर आहिनि उहो फैक्टर 8 ऐं फैक्टर 9 आहिनि। जेको फैक्टर 8 आहे एंटी हीमोफिलिक फैक्टर ए सॾिबो आहे ऐं जेको फैक्टर 9 आहे उहो एंटी हीमोफिलिक फैक्टर बी या क्रिसमस फैक्टर जेको आहे उहो सॾिबो आहे। ठीक है, फैक्टर 11 बि हीअ एंटी हीमोफिलिक सी फैक्टर आहे, पर हिन जी जीन जेका आहे उहा सेक्स क्रोमोसोम ते कान हूंदी आहे, तंहिं करे पाण हिन जो ज़िक्र कोन था करियूं। हाणे पाण जेको आहे जेनेटिक क्रॉस कंदासीं त हीअ जेका बीमारी आहे उहा जेकॾहिं पेरेंट्स में हुजे त कीअं जेको आहे अॻियां ट्रांसफ़र थिए थी। हीअ जेको क्रॉस आहे हिन में एक्स जेको वाइट वारो आहे, मतिलबु त हीअ जेको आहे हिन में जेका फैक्टर 8 या फैक्टर 9 जी जेका जीन आहे उहा डिफिशेंट आहे। हाणे हीअ हिन में डिफिशेंट आहे त हीअ हीमोफिलिक फादर आहे जंहिंमें हीमोफिलिया मौजूदु आहे, मदर जेका आहे नॉर्मल आहे। हाणे हिन जे क्रॉस में पाण ॾिसूं त हीअ वारो जेको एक्स आहे उहो हिन एक्स सां मिले या हिन एक्स सां मिले त हीअ कॉम्बिनेशन थींदो। ठीकु आहे, त मतिलबु नॉर्मल डाटर या नॉर्मल कैरियर डाटर। उन खां पोइ हीअ जेको वाई आहे उहो हिन एक्स सां मिले या हिन न मिले, हीअ कॉम्बिनेशन थींदो, मतिलबु नॉर्मल सन। हाणे पाण अॻियां जेकॾहिं क्रॉस हिननि जो करायूं, जेके हीअ 2 क्रॉस आहिनि, मतिलबु हीअ हिकिड़ी फीमेल जेका आहे उहा हिन क्रॉस वारी हुजे, मेल जेको आहे उहो हिन कॉम्बिनेशन वारो हुजे त छा थींदो। हाणे पाण ॾिसूं था हीअ वारो जेको एबनॉर्मल एक्स आहे उहो हिन सां मिले त छा ईंदो, कैरियर, नॉर्मल कैरियर फीमेल। हीअ वारो एक्स हिन वाई सां मिले छा थींदो, हीमोफिलिक मेल। वरी हीअ वारो एक्स आहे उहो हिन एक्स सां मिले छा ईंदो, नॉर्मल डाटर या नॉर्मल फीमेल। हीअ वारो एक्स जेको आहे उहो हिन वाई सां मिले त छा ईंदो, नॉर्मल मेल। हाणे अॻियां पाण क्रॉस कराईंदासीं हिकिड़ो कैरियर फीमेल जो ऐं ॿियो हीमोफिलिक मेल जो। त हाणे कैरियर फीमेल
ऐं जेकॾहिं नॉर्मल जेको कैरियर फीमेल ऐं हीमोफिलिक मेल जो जेकॾहिं क्रॉस थिए त उन में अॻियां कहिड़ा कॉम्बिनेशन थी सघंदा या कहिड़ियूं पॉसिबिलिटीज़ थी सघंदियूं। हाणे ही वारो एक्स जेको आहे उहो हिन मतिलबु गैमेट जेकॾहिं हिन एक्स जो हुजे त ही वारो एक्स जेकॾहिं हिन एक्स वारे गैमेट सां मिले त छा ईंदो, हीमोफिलिक फीमेल। उन खां पोइ ही जेको एक्स आहे हिन वाई सां मिले त छा ईंदो, हीमोफिलिक मेल। उन खां पोइ ही वारो जेको एक्स आहे उहो हिन एक्स सां मिले, मतिलबु गैमेट हिकिड़े गैमेट में ही एक्स हुजे फीमेल जे अंदरि, मेल जे अंदरि गैमेट ही हुजे ऐं हिन एक्स वारो हुजे त उन में छा ईंदो, नॉर्मल कैरियर फीमेल। उन खां पोइ ही वारो एक्स जेको आहे उहो नॉर्मल वाई सां, मतिलबु फीमेल जे अंदरि हिन एक्स वारो गैमेट हुजे, मेल जे अंदरि वाई वारो गैमेट हुजे त छा ईंदो, नॉर्मल मेल। त हिन तरीक़े सां तव्हां जेको आहे उहो क्रॉस करे सघो था। उन खां पोइ पाण जेकॾहिं पेडिग्री चार्ट जी ॻाल्हि करियूं त पेडिग्री चार्ट में हाणे ही ॾिसो, ही नॉर्मल मेल जे लाइ आहे, ठीकु है। ही जेको आहे उहो कैरियर फीमेल जे लाइ, ही कैरियर फीमेल आहे। नॉर्मल मेल लाइ जेको आहे उहो ही वारो जेको स्क्वायर आहे जंहिंमें लाइट हिकिड़ो ब्लू कलर जेको आहे उहो आहे, ऐं जेको हीमोफिलिक फीमेल आहे उन जे लाइ रेड कलर जेको आहे न हिन में सर्किल में शो थियल आहे। ईअं स्क्वायर जे अंदरि जेको आहे जेकॾहिं रेड कलर आहे त उहो हीमोफिलिक मेल खे थो शो करे, ऐं जेकॾहिं हिकिड़ो स्काई ब्लू कलर आहे त उहो नॉर्मल मेल खे। त हाणे हिते क्रॉस जेको आहे उहो छाजे दरमियान आहे, नॉर्मल मेल कैरियर फीमेल। हाणे कहिड़ा कहिड़ा कैरियर फीमेल जेको आहे हिन जे अंदरि हिकिड़ो एबनॉर्मल एक्स हूंदो, हिकिड़ो नॉर्मल हूंदो, हिन जे अंदरि नॉर्मल एक्स हूंदो। हाणे जेॾीमहिल जेकॾहिं हिन जो जेको आहे उहो नॉर्मल एक्स जेको आहे हिन जे नॉर्मल एक्स सां मिले त छा ईंदो, नॉर्मल डॉटर थींदी। हिन जो जेकॾहिं हिन जो जेको नॉर्मल एक्स आहे हिन जे एबनॉर्मल एक्स सां मिले त छा ईंदो, कैरियर डॉटर थींदी। हिन जे अंदरि जेको वाई आहे उहो नॉर्मल एक्स सां मिले त नॉर्मल सन थींदो। हिन जे अंदरि जेको वाई आहे उहो एबनॉर्मल जेको एक्स आहे उन सां मिले त छा ईंदो, हीमोफिलिक मेल थींदो। हाणे ही जेका कैरियर डॉटर बि इन जो जेकॾहिं हीमोफिलिक मेल सां क्रॉस कराइजे त हीमोफिलिक मेल जे अंदरि एबनॉर्मल एक्स हूंदो, हिन वटि हिकिड़ो नॉर्मल आहे, हिकिड़ो एबनॉर्मल एक्स आहे। त जेॾीमहिल हितां खां वाई, हितां खां एबनॉर्मल एक्स आयो त छा थियो, हीमोफिलिक मेल। हितां खां एबनॉर्मल एक्स हितां खां एबनॉर्मल एक्स अचे, हितां खां नॉर्मल एक्स अचे त छा ईंदो, कैरियर डॉटर। हितां खां जेको आहे उहो एबनॉर्मल एक्स अचे, हितां खां एबनॉर्मल एक्स अचे त छा ईंदो, हीमोफिलिक डॉटर। हितां खां वाई अचे, हितां खां नॉर्मल एक्स अचे त नॉर्मल सन। त हिन तरीक़े सां जेको आहे तव्हां पेडिग्री चार्ट बि ठाहे सघो था। ठीकु है, अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा, महिरबानी।